गढ़ी हसन ऐं भरपासे में वखरनि जो शौक़ु तमामु वॾे पैमाने ते मौजूदु आहे। हितां जा हारी ऐं ज़मींदार लख रुपया ख़र्च करे बाग़नि जो फसल पोखनि था। हाणोके ॻड़े सां पयल बरसाति गढ़ी हसन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हज़ारे एकड़नि ते पोखियल गिदरनि जे फसल खे सख़्तु नुक़सानु पहुचायो आहे, जंहिं सबबि आबादगारनि ऐं हारियुनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु रसियो आहे। हितां जे मुतासिर ऐं परेशान हाल आबादगारनि ऐं हारियुनि जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। लखें रुपयनि जे मथां एक फी एकड़ ते घटि में लख रुपयो ख़र्चु आहे ऐं ॿिज केतिरा महांगा आहिनि। जरेब ते घटि में घटि 40-50 हज़ार ॿिज लॻे थो। त असांजी गुज़ारिश आहे सिंध हुकूमत खे, गवर्नमेंट खे, DCO जैकाबाद खे अची हारियुनि सां अची जेको बि इन जो नुक़सानु थियो आहे उन सां अज़ालो कयो वञे, उनखे अहिड़ी का पॉलिसी पैकेज ॾिनो वञे। ग़रीब हारियुनि खे वीचारनि खे उनखे कुझु घर में कुझु आहे न खाइण लाइ, वीचारनि 3-4 महीना लगातार महिनत कई इन गिदरे ते ऐं अल्लाह जी तरफ़ां इहा जेकी आफ़त आहे इन में मुतासिर थियो आहे। वधि में वधि फसल जेको मुतासिर थियो आहे उहो गिदरे फसल मुतासिर थियो आहे। बरसाति लॻी आहे, आबादगार वीचारा जेका त ज़मीनदारनि त उहे त पंहिंजे हिसाब सां सही आहिनि, राहक माण्हू काॾे वेंदा, राहक ग़रीब एॾा ख़र्च थियल आहिनि। ऐं असां हुकूमत खे अपील कयूं था इहो रिलीफ आवाम खे ॾिनो वञे, जेका बि आबादगार आहिनि उन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे। चीकू मथे बचायो त साईं, वॾा कसीरी ख़र्च करे डबल भाण विधासीं, डबल इहे कायूं विधियूंसीं, डबल इहे ख़ैरात बि कईसीं साईं, पोइ बि असांजो कोई बि पुछणु न आयो हिते। मसइलो इहो आहे साईं, हाणे आख़िरी में 22 तारीख़ जो साईं राति जो इहो बर्फ़ हई आहे साईं, ॻड़ो असांजो बाग़ सफ़ा ख़तमु थी वियो आहे साईं। असांखे गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ों असांजी ग़रीबनि जी मदद करे, 12 महीने जो फसल इहो ई आहे। असांजो ॿियो को न को दुकानु आहे, न ज़मीन आहे, न मिल्कत आहे, इहे कखाणा घर आहिनि, इहो असांजो बाग़ आहे। घणो जेको धकु लॻो आहे, नुक़सानु पहुतो आहे गिदरे वारनि खे थियो आहे। तक़रीबन 100% गिदरो जेको आहे मां सम्झां थो असांजे इलाइक़े जो ख़तमु थी वियो आहे। जेके बि वलियूं बीठियूं आहिनि तव्हां ॾिसो था, इनखे वरी फुटण जो को उमेदु आसरो नज़र कोन थो अचे। असां हुकूमत खे गुज़ारिश कयूं था त जेके बि बाग़ाई आहिनि, सब्ज़ी वारा आहिनि, उनजी फ़ौरन जी मदद कई वञे त उहे आबादगार जीअं पंहिंजे पेरनि ते वरी बीहनि। बाग़ गड़ो पई असांजो सड़ी वियो, ग़रीब मिसकीन आहियूं, असांखे इमदाद ॾियो, को बाग़ अची ॾिसो पाण, केरु नथा अचनि, केरु मालिकी नथा करनि। असां ग़रीब मिसकीन, असांजा कखाणा घर आहिनि, न असांजा कोठा, न महल, न माड़ी, असांजी न ज़मीन ज़िगरी। 12 महीने जो असांजो फसल आहे इहो महिरबानी करे असांजी इमदादी करो। असांजो सियारे में माना बाग़ सड़ी वियो, उन खां पोइ माना ॿी चुंगी हईंसीं, उहो बि माना हाणे माना ॻड़ो लॻो, उहे बि माना तबाह थी विया। हाणे माना सरकार अची माना असांजे ग़रीबनि जी माना ॿुधे दां माना अची माना तावन करे वञे। असांजा हे गिदरा, कणकां, सरें जेके बि फसल कया आहिनि, असांजा ॻड़े मींहं तबाह कया आहिनि। हुकूमत खे खपे त असांजे अची मदद करे, असांजी सार लहे। हर शोबे में हुकूमत पंहिंजो तावन करे थी, हर शोबे में फंड ॾिए थी। हिन ज़राअत में हुकूमत अचे ई नथी, न नुमाइंदा अचनि था MPA NA में। ऐं वज़ीर आला सिंध खे खपे ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे हिन हारनि ग़रीबनि मिसकिननि जी मदद लहनि। सार न लधी आहे त बाबा हिननि जो केतिरो फसल नुक़सानु थी चुको आहे। गवर्नमेंट हर शोबे में इंश्योरेंस ऐं पैकेज ॾिए थी। ऐं ज़राई अहिड़ो फसल आहे, असांजो ज़राअत अहिड़ो आहे जेको पूरे मुल्क में ज़रा 80% माण्हू ज़राअत ते गुज़ारो, ज़राअत ते वापारु, ज़राअत ते धंधो, राइस कर या वेजिटेबल कर या फ्रूट्स कर, सॼो फसल जेको बि ज़राअत ते मुल्क हले थो, उन ज़राअत जी कंहिं बि संभाल न लधी आहे, न को पैकेज ॾिनो अथऊं, न अहिड़ी हिननि जे लाइ फसल केॾो हज़ारे अरबे रुपया ख़र्च थी चुका आहिनि ऐं इन ज़राअत ते को बि पैकेज न आहे। अॼु बि ज़राअत ते कंहिं बि को अहिड़ी का पैकेज न ॾिनो आहे। ऐं बिल्डिंग ते पैकेज, हर शोबे ते पैकेज, कारनि ते जेके बि आहिनि उन्हनि ते पैकेज। असांजे एग्रीकल्चर ते पैकेज छो न आहे? हुकूमत खे खपे, वज़ीर आला खे असांजी अपील आहे त ज़राअत ते पैकेज कढे ऐं उनखे इंश्योरेंस ॾे। केॾा ज़राई दवायूं महांगियूं, केॾा ॿिज महांगा, माण्हू तबाह थी चुका आहिनि वीचारा। हे वीचारा सॼा मायूस थी बीठा आहिनि। हुकूमत खे खपे त इन्हनि सां इंसाफ़ कयो। असां ग़रीब हारी आहियूं, मज़दूरी ते असांजो ज़राअत ते गुज़ारियो आहे।
हे असां पोखां पोखियूं कणकां आहिनि गिदरा आहिनि असांजा फसल आहिनि लखे रुपया असांजा ख़र्च आहिनि त हुकूमत को असांजे लाइ तान करण लाइ कुदरती आफ़त अची वई आहे को ऑफिसर अचण लाइ तयारु आहे न कुझु नुमाइंदो अचण लाइ तयारु आहे MNMP आहिनि जेके बि आहिनि को बि असांजी सार संभालण लाइ तयारु न आहे असांजो गुज़ारो इन ते आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे बि अपील आहे त इन शोबनि ते यकीन करे पंहिंजो सख़्ती करे त असां सां तावन करनि असां मिसकीन माण्हू असांजो गुज़ारो इन्हनि फसलनि ते ई आहे का ॿी इनकम असांखे कोन्हे त जा को नौकिरी हूंदी त असां उते वञी को हाणे असांखे कोॾर कमाए सॼो ॾींहुं हिन गिदरनि खे बचनि वांगुरु पाले पाले हिन महिल हिते आंदो आहे कुदरती आफ़त आई आहे हुकूमत खे अपील आहे त महिरबानी करे असां सां तावन करे। आबादगारनि ऐं हारियुनि जो चवणु आहे त किरोड़े रुपया ख़र्च करण बाद जॾहिं फसल तयारी जे आख़िरी मरहलनि में हुयो त ॻड़े सां पयल बरसात फसलनि खे तबाह करण सां गॾु हारियुनि ऐं आबादगारनि जे उमीदनि ते पाणी फेरे संदन ख़्वाहिशनि खे दफ़न करे छॾियो आहे। हिननि जो वधीक चवणु आहे त फसल खे नंढे ॿार जीअं सार संभाल करे तयारु कयो आहे पर कुदरती आफ़त सबबि फसल तबाह थी विया आहिनि। हारियुनि ऐं आबादगारनि वफ़ाक़ी तोड़े सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फसलनि खे इंश्योरेंस कंदे ज़रई सुधारा लागू करे ज़रई रिलीफ पैकेज ॾेई हारियुनि ऐं आबादगारनि जे मुंझारनि खे ख़त्म करे संदन थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।